तव्हांजो असांजे हिन प्रोग्राम में स्वागत आहे। धन्यवाद। पहिरीं इहा ॻाल्हि ॿुधायो त तव्हां हेतिरे थोरे वक़्त में हेतिरा सारा कम शुरू करे छॾिया आहिनि, हेतिरनि शहरनि में ऑफिसूं खोलियूं आहिनि, तव्हांजी कामयाबीअ जो राज़ छा आहे? आई थिंक मेन थिंग आहे एथिक्स। जॾहिं माण्हू ईमानदारी सां ऐं महिनत करे ऐं हमेशह सोचे त जंहिंसां मां कमु कयां थो मुंहिंजो क्लाइंट खे मां उनखे वैल्यू कीअं ऐड करे सघां थो, ऐं जंहिं क्लाइंट असांखे प्रोजेक्ट्स ॾिना आहिनि त उन प्रोजेक्ट्स में मां उनखे एक्स्ट्रा छा थो ॾेई सघां। जीअं एग्ज़ाम्पल आहे, जेकॾहिं प्रोजेक्ट आहे 2 साले जो त असां उनखे 4 महीना पहिरीं प्रोजेक्ट ठाहे ॾींदा आहियूं। तो सम हिकिड़ो एक्स्ट्रा हुनखे फेवर करिणो आहे क्लाइंट खे, त इन लाइ हमेशह असां वटि रिपीटेड क्लाइंट्स आहिनि ऐं इन करे हमेशह देयर इज़ एक्सपांशन फॉर द बिज़नेस। इहो ॿुधायो भला तव्हीं दुबई में कॾहिं आया ऐं कीअं आया? मां एक्चुअली बॉम्बे में 74 में मूंखे ख़्यालु आयो त मूंखे वञिणो आहे यूनाइटेड स्टेट्स पंहिंजी मास्टर्स करण लाइ। सो मूंखे हिकु अपॉर्चुनिटी मिली कि 74 में दुबई में हिकिड़ी टॉलेस्ट बिल्डिंग ठहण वारी आहे 39 माड़ा जी। उहा सॼे गल्फ में टॉलेस्ट हुई ऐं इंडिया में बि कोन हुई। वर्ल्ड ट्रेड सेंटर। त मूंखे इहा बि कल्पना कोन थींदी त मां 20 माड़े ते इहो कमु थींदो कीअं, छो जो इंडिया में कॾहिं असांखे एक्सपीरियंस कोन हो 4-5 स्टोरी खां वधीक। त इमीडिएटली बीइंग अ फर्स्ट क्लास इंजीनियर मूंखे जॉब मिलियो 74 में। अच्छा, त पोइ भला तव्हां MS जी डिग्री कई तई USA विया? न, मां कोन वियुसि, छो जो हीउ प्रोजेक्ट हो 5 सालनि जो। त इहो प्रोजेक्ट ॾाढो इंट्रस्टिंग हो। एट द माना दुनिया जे लेवल ते हिकदमि कोई स्पेशल जॉब हो। त इन करे मुंहिंजो जेको 4-5 साल ईअं ई टाइम पास थी विया। त उन खां पोइ बाय द टाइम असांजूं ॿियूं कुझु नयूं ध्यान में ॻाल्हियूं आयूं त उनखे मां पोस्टपोन कयो। तव्हां सवेल ॻाल्हि पे कई त तव्हां अलेन या अबूधाबी में का ब्रिज बि ठाही हुई, उन ते कुझु कमु कयो हो था? हा, एक्चुअली अलेन जेका पार्ट ऑफ अबूधाबी आहे उते 79 में हिकु प्रीकास्ट मेथड था, उहो सॼे गल्फ में फर्स्ट टाइम पे ठहे। उहा इंडिया में बि कोन ठहियली। उहा माना उन लाइ कोई शटरिंग न खपे, उन लाइ कोई टाइम वधीक न खपे। त मूं सोचियो त इहा वञी मां कयां त मूंखे इन मां ॾाढो सुठो एक्सपीरियंस मिलंदो, ऐं उहो असां 10 महीने में ख़लास कईसीं। उन जी माना तव्हां कुझु वक़्तु कमु कयो ऐं उन खां पोइ पंहिंजो धंधो शुरू कयव, भला उहो कॾहिं खां शुरू कयव? मां 1980 में पंहिंजो बिज़नेस कयो, छो 79 में मुंहिंजी शादी थी। हाणे मूं सोचियो कि सिंधी माण्हू त किथे घणो टिकंदो कान, छो जो पंहिंजो एक्सपीरियंस आहे त पंहिंजो पाण खे कमु चालू करिणो आहे। त एंटरप्रेन्योरशिप जो आहे उहो त असांजे सिंधी जे खून में आहे। ऐं मूं सोचियो मां ॿियनि माण्हुनि खां एतिरा वॾा प्रोजेक्ट ख़लास कया ऐं मूंखे ॾाढो कॉन्फिडेंस बि आयो। जो मुंहिंजी मुलाक़ात कुझु शिखनि सां थी, उन्हनि मूंखे सपोर्ट ॾिनी, चयूं भई तव्हां भले हिते पंहिंजो कमु चालू कयो ऐं असांजा तव्हां वटि घणेई कमु अथव, ऐं प्राइस जेका तव्हांखे खपे उहा तव्हां खणो, छो जो इंडिया जा माण्हू आहिनि उहे ईमानदार माण्हू आहिनि ऐं जेको कमु कंदा उहो 100% कंदा। त तव्हां पंहिंजी कंपनी जो नालो अल्फारा कीअं रखियो ऐं उन जो को मतिलबु बि हूंदो न ज़रूरु? एक्चुअली छा आहे, असां हिते अरब कंट्री में आहियूं, त मां सोचियो अहिड़ो नालो हुजे जो उनखे कुझु मीनिंग हुजे, जंहिंजो कुझु कनेक्शन हुजे बिल्डिंग कंस्ट्रक्शन सां। हिकु त आहे माना वेरी बिग टॉल लाइक जीअं वणु कीअं हूंदो आहे, भई नंढे ॿिज खां वठी करे मथे अची वॾो थींदो आहे, भई नंढे शइ खां एक्सपांड थियो ऐं वॾो थियो, उनजो नालो आहे अल्फारा। ऐं टुडे सभिनी खे ख़बर आहे अॼु उहो नंढो ॿिज जो वणु चङो फले फूले पियो। भला तव्हांजूं ऑफिसिस किथे किथे आहिनि, कहिड़नि शहरनि में आहिनि? असांजूं ऑफिसिस दुबई, अबूधाबी, अलेन, रियाद, जिद्दा, दमाम, दोहा, ओमान, मुंबई ऐं बेंगलोर। भला हेतिरियूं ऑफिसिस आहिनि त माण्हू बि चङा ई हूंदा?
उहे केतिरा आहिनि? असां वटि 18,000 माण्हू आहिनि ऐं अराउंड 3,000 खनि स्टाफ आहिनि, जंहिंमें घटि में घटि अराउंड 400 खनि इंजीनियर्स आहिनि। तव्हांखे घणा ॿार आहिनि ऐं उहे छा कंदा आहिनि? मूंखे 2 ब्यूटीफुल धीअरियूं आहिनि। एल्डेस्ट जेका आहे उनजो नालो आहे शालिनी। उन पंहिंजी मैकेनिकल इंजीनियरिंग कई फ्रॉम यूनाइटेड स्टेट्स ऐं हुते 2 साल कमु कई एज़ अ मैकेनिकल इंजीनियर ऐं हिते अची मूंखे वापसि हिते जॉइन कई। ऐं सेकेंड मुंहिंजी धीउ आहे, उन बि मिशिगन मां इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पास कई। हुन 2 साल कैलिफोर्निया में कमु कयो एज़ अ चिप डिज़ाइनर। उहा बि 1 साल खां पोइ हिते वापसि आई ऐं ॿिन्हिनि हिते हिकु स्पेशल 1 ईयर जी ट्रेनिंग वरिती, जंहिंमें उन्हनि खे ट्रक हलाइणु, मशीन हलाइणु, पंहिंजो इंजन खे रिपेयर करणु, उहो पहिरीं हैंड्स ऑन ते उन्हनि खे 11 महीने जी असां ट्रेनिंग ॾिनीसीं। तंहिंखां पोइ हाणे उहे पंहिंजे असांजी कंपनी जूं डायरेक्टर्स आहिनि। तव्हांजी धर्मपत्नी, तव्हांजी वाइफ? मुंहिंजी वाइफ हमेशह शी हैज़ बिन ॾाढो सपोर्टिव। मुंहिंजी क़िस्मत सुठी आहे त मूंखे अहिड़ी मतिलबु नाइस लविंग पार्टनर मिली, जंहिं हमेशह मूंखे सपोर्ट कयो, मुंहिंजे पेरेंट्स खे सपोर्ट कयो। छो मूंखे एतिरो घणो टाइम बि कोन मिलियो, छो जो कंस्ट्रक्शन जा कम आहिनि। सुबुह जो कॾहिं 6 बजे वेंदासीं, राति जो कॾहिं 11-12 बजे ईंदासीं। त उन में छा ॿारनि जो परवरिश करण लाइ सुठी माउ जो ॾाढो ज़रूरत आहे। त हुन पंहिंजो 100% टाइम, जॾहिं मुंहिंजा ॿार यूनाइटेड स्टेट्स में हूंदा, सुबुह जो फ़ोन, राति जो फ़ोन, ऐं हमेशह दोस्तीअ वांगुरु हुन सां गॾु रहंदी, 1.5 महीने में ट्रेवल कंदी या हुननि खे हिते वठी ईंदी। त मुंहिंजा ॿार हींअर पंहिंजे अहिड़ी चोटी ते पहुता आहिनि ऐं मां बि हिते पहुतो आहियां, त हुननि जो उन में वॾो योगदान रहियो आहे। त ही आर्ट ऑफ लिविंग जो जेको ॻाल्हि आहे या कोर्स आहे, तव्हां उन तरफ़ कीअं वरिया, उन ॾांहुं कीअं माइल थिया? मूंखे घटि में घटि 15 साल थी विया। एक्चुअली मूंखे ॾाढो काफ़ी कम जो स्ट्रेस हूंदो हो। त हिकु हंधि मां जॻह ते वेठो हुउसि, त उन कंहिं मूंखे चयो भई स्ट्रेस आर्ट ऑफ लिविंग जो कोर्स आहे, उहो स्ट्रेस बस्टर आहे। त मूं सोचियो भई ट्राए करण में कुझु ॻाल्हि कान्हे। त मूं ट्राए कयो, त उन जी जेका टेक्निक अहिड़ी आहे, उहा पंहिंजे बॉडी जी जेका बि सिस्टम्स आहिनि, इट ब्रिंग्स दैट सिस्टम अगेन बैक टू द ऑर्डर। हर महीने में अंदरि असांजे स्टाफ खे ड्यूरिंग द पंहिंजे ड्यूटी अवर्स में असां हर महीने के अंदरि 2 महीने के अंदरि उनखे ॾींदा आहियूं ट्रेनिंग। तव्हांखे डॉक्टरेट जी डिग्री बि अता थी आहे, उहा भला कहिड़े सब्जेक्ट ते थी ऐं कहिड़े विषय में तव्हां कई? मुंहिंजो जेको कमु करण जो नेचर आहे, उहो हमेशह R&D वांगुरु, रिसर्च एंड डेवलपमेंट। हमेशह कोई बि कमु कंदासीं त उन मथां डिटेल में कमु कंदासीं, त हिकु दफ़ो कमु कयोसीं त उहो वरी फेल न हुअणु खपे। ऐं प्रोसेस अहिड़ा ठाहिणु खपनि जीअं ऑटोमेटिकली उहो प्रोसेस जेकॾहिं ॿिए कंहिं कम में प्रोजेक्ट में यूज़ कजे त उन में फेल्यूअर न अचणु खपे। त उन लाइ फुल प्रूफ मेथड लाइ मां केतिरा प्रोसेसिस इन द शेप ऑफ फॉर्मेट्स में डिज़ाइन कया। 500 प्रोसेस मां ठाहिया ऐं उहे प्रोसेसिस जी जेकी सॼी रिसर्च आहे, ऑन उन बेसिस ते मूंखे ही डॉक्टरेट मिली भई कंस्ट्रक्शन मैनेजमेंट गारंटेड। मथां ही प्रोसेस फॉलो कयो, तव्हांजो कोई बि प्रोजेक्ट फेल कोन थींदो। तव्हां हेतिरा सफल बिज़नेसमैन आहियो, जंहिं पंहिंजे देश जो नालो ऊचो कयो आहे, त तव्हांजो क़दुरु त भारत सरकार बि कयो आहे, इन करे तव्हांखे पद्मश्री जी उपाधि ॾिनी अथनि। भला उन बाबति कुझु ॿुधायो, तव्हांखे प्रवासी भारत जे तरफ़ां कुझु मिलियो हो? ही त महिरबानी आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया जी, त असांखे इन्हनि अवार्ड सां नवाज़ो आहे। हिकिड़ो त 2009 में असांखे प्रवासी भारतीय सम्मान अवार्ड प्रेसिडेंट प्रतिभा पाटिल ॾिनो। ऐं ॿियो 2010 में मूंखे पद्मश्री अवार्ड ॾिनो वियो। मूंखे इन जो ॾाढो फ़ख़ुरु आहे, त ऐं स्पेशली सिंधियुनि लाइ। तव्हांखे UAE सरकार तरफ़ां, दुबई गवर्नमेंट तरफ़ां काफ़ी इनाम मिलिया आहिनि,
उहे कहिड़े कहिड़ी कंपनी खे मिलिया उन बाबति कुझु ॿुधायो। इहा बि वॾी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे असांजे सिंधियुनि लाइ त दुबई जे रूलर ऐं वाइस प्रेसिडेंट ऑफ UAE असांखे अल्फारा कंस्ट्रक्शन खे, यूनिबेटॉन खे, असांजे इलेक्ट्रोमैकेनिकल खे 3 अवॉर्ड ॾिना ऐं कंस्ट्रक्शन जो अवॉर्ड जेको असांखे 2011 में मिलियो उहो 2003 खां कंहिं बि कंस्ट्रक्शन कंपनी खे इहो अवॉर्ड अञा ताईं कोन मिलियो आहे जो उन लाइ ॾाढा प्रोसीजर्स आहिनि, उहो क्वालिटी असांखे रखणी पवंदी आहे। ऐं इवन रेडीमिक्स असांजो बिज़नेस आहे उहो बि गल्फ में वॾो बिज़नेस आहे हींअर टर्न ओवर पॉइंट ऑफ व्यू, उन खे बि असांखे क्वालिटी अवॉर्ड मिलियो। अञा ताईं कंहिं बि कंपनी खे दुबई में क्वालिटी अवॉर्ड कोन मिलियो आहे। 3 इलेक्ट्रोमैकेनिकल खे मिलियो। 4 प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड अरब एमिरेट्स शेख ख़लीफ़ा बिन ज़ायद असांखे ख़लीफ़ा अवॉर्ड ॾिनो, उहो बि ॾाढो रिप्यूटेड आहे हिन कंट्री लाइ। असां एक्चुअली दुबई जूं तव्हां ॾिसंदा सॼियूं जेके 100% ब्रिजिस आहिनि इहे कॉन्क्रीट असांजो सप्लाई थियल आहे। असांजा जेके सिंधी नौजवान आहिनि जेके तव्हांखे ॾिसी तव्हां वांगुरु सफल बि थियणु चाहिनि था ऐं चवनि था त लक्ष्मी देवी जी कृपा थिए, तव्हां अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़नि नौजवाननि खे जेकर कहिड़ी सलाह ॾींदा? मां त चवंदो आहियां त कंहिं बि कम में, धंधे में, बिज़नेस में एंटरप्रेन्योर थियण लाइ पहिरीं त इहो न सोचणो आहे दैट आई वॉन्ट मनी फस्ट। आई वॉन्ट टू सी मूंखे छा ॾिसणो आहे त मां पंहिंजे हार्डवर्क सां, एथिक्स सां, ईमानदारीअ सां मां पंहिंजो 100% कमु ॾींदुसि, पंहिंजो टाइम ॾींदुसि हुनखे। ॿियो वरी छा आहे कि कोई शॉर्टकट न करणियूं आहिनि। शॉर्टकट कंहिंखे चीट न करिणो आहे बिकॉज़ तव्हांखे अॻियां बिज़नेस फास्ट करिणो आहे त पंहिंजे कुझु प्रिंसिपल सां पाण खे आस्ते आस्ते स्टेप बाय स्टेप कमु करिणो आहे। पर उन मथां मुंहिंजी जेका दिलि जी ॻाल्हि आहे कि जॾहिं तव्हांखे पंहिंजे पेरेंट्स जूं, पंहिंजे वॾनि जूं आसीसूं आहिनि न, दैट मेक्स वंडर्स इट विल वर्क फॉर यू। सिंधी ॿोली असांजी मातृभाषा जेका वञे पई अॼुकल्ह माण्हुनि मां निकिरंदी, ॻाल्हाइनि कोन था माण्हू, तव्हांखे सिंधी ॿोली जो आईंदो कीअं थो लॻे? मूंखे त मां त अञा ताईं पॉज़िटिव आहियां त सिंधी ॿोलीअ खे मथे करण लाइ तव्हां जहिड़ा आशा चंद जहिड़ियूं ॿियूं फ़ोटो कॉपीज़ खपनि हर जॻह। ॿियो जेकॾहिं हर हंधि ही बिज़नेसमैन हिकिड़ो एफर्ट वठी करे जेकॾहिं कोई सिंधी सेंटर्स ठाहिनि, सिंधी कल्चरल सेंटर्स हर हंधि, जीअं किथे जयपुर में आहिनि, जोधपुर में आहिनि, अजमेर में आहिनि, त इहे जेकॾहिं सारे दुनिया में हुजनि ऐं उते हमेशह सिंधी कलाकार ऐं वॉलंटियर थी करे अचनि ऐं असांजा सिंधी बिज़नेसमैन जेकॾहिं अॻियां अचनि ऐं सिंधियुनि खे अॻियां वधाइनि ॿोलीअ लाइ। छो ॿोली वधंदी जॾहिं माण्हुनि जा प्रोग्राम थींदा, जॾहिं कल्चरल प्रोग्राम थींदा, जॾहिं असांजो सभ्यता खे असांजे ॿारनि खे ॾेखारींदासीं त असांजी सभ्यता कहिड़ी रिच आहे। त मूंखे चवण जी ज़रूरत कान्हे, तव्हांखे ख़बर आहे सिंधी ॿोली सिंध खां वठी करे जिते असांजी सभ्यता 5000 साल पुराणी आहे ऐं असांजी जेका जीन्स आहे, असां आहियूं आर्यन। तो आर्यन त हमेशह इंटेलिजेंट हुआ, स्मार्ट हुआ, बॉर्न आर्किटेक्ट्स हुआ, बॉर्न बिज़नेसमैन हुआ। त मुंहिंजे हिसाब सां त इहा ॿोली त अचणी आहे वापसि। असां पंहिंजे बैकबोन खे कीअं था वसारे सघूं? तव्हांखे ईअं लॻे थो त जेकॾहिं असां वटि 24 कलाकनि जो पंहिंजो सिंधी चैनल हुजे त कुझु फ़र्क़ु पई सघे थो? मूंखे त लॻे थो त इहा पहिरीं इहा ई अचणु खपे ॻाल्हि त पहिरीं 24 कलाक अपने को पाण खे सिंधी चैनल हुअणु खपे। जॾहिं सिंधी चैनल हणंदो त जेकॾहिं प्रोग्राम सुठा लॻंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी भई सिंधी आहिनि छा। ऐं अॼु जेके ॾिसो वञे त ॿारनि ते वेस्टर्न कल्चर छो आहे? छो जो TV चैनल था ॾिसनि, TV चैनल था ॾिसनि, उते वञनि था। त सेम थिंग ही जेके TV चैनल जेकॾहिं प्रोग्राम सुठा ईंदा त ज़रूरु ॿारनि ते असां मथां सभिनी मथां हिकिड़ो असरु पवंदो ऐं नई शुरूआति थी वेंदी। मूंखे त सचपच तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी ऐं पक थम त मुंहिंजे दर्शकनि खे बि एतिरी ख़ुशी थी हूंदी ऐं असीं तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं ऐं तव्हां खां ॿुधंदासीं घणियूं ई नयूं ॻाल्हियूं। तेसि ताईं नमस्ते। थैंक यू, तव्हांजी महिरबानी। थैंक यू वेरी मच।